नवाबशाह शहर के मुख्तलिफ इलाइक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवाननि, सिविल सोसाइटी के माण्हुनि, समाजी अॻुवाणनि पारां नवाबशाह में मुबैना थींदड़ करप्शन के हवाले से 0 पॉइंट खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं रैली कढी। उन मौके ते रैली में शरीक समाजी अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी के अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाह में ड्रेनेज सिस्टम नाकारा थी वियो आहे। नौकरियूं खपायूं वयूं, टेंडर खपाया विया, अरबे रुपए जी जे इदारे में वञो 5 रुपया तव्हां खां वठंदा, पोइ तव्हांजो कमु थींदो। लाइट जी हालत ॾिसो, 8 कलाक बिजली आहे कान। किथे ये गवर्नमेंट असांजी सिंध गवर्नमेंट वफ़ा के असां अपील कंदासीं असांजे नवाबशाह ते थोरो हथ रखे ऐं असां मुतालबो था कयूं इन हवाले सां। ऐं रोड रस्ता ॾिसो, गटर ॾिसो। आप ये देखें कि एक सिसकती हुई इंसानियत इस वक्त इस करप्शन की जद में आ चुकी है। कोई गरीब आदमी किसी भी डिपार्टमेंट में जाता है बगैर जो है पैसे लिए दिए उसका काम नहीं होता। हम इन्हनि खे वोट ॾेई आला क़यादत ते मोकिलियो आहे। अॼु उहे ई उन जा वोटर परेशान आहिनि। का शइ नथी मिले अस्पताल में, बिल्दिया जो हाल ॾिसो, को रोड रस्तो न आहे, का बंजर लॻा पिया आहिनि। छा इंटरनेट जो दौर आहे? मुतालबो असांजो इहो ई आहे त नवाबशाह खे ऑडिट कराई वञे, हिननि खे बेनकाब कयो वञे। जेकॾहिं हिननि जी वर्क थियल आहे त असांखे घुराए साम्हूं विज़िट करायो वञे त हीउ कमु असां कयो आहे। नाज़रीन, ही नवाबशाह शहर के मुख्तलिफ तबक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान पीरसर माण्हू आहिनि। हिन नवाबशाह में मुबैना थींदड़ करप्शन के खिलाफ़ एहतजाज कयो आहे। हिन जो चवणु आहे त नवाबशाह जी अस्पताल हुजे, तइलीमी इदारा हुजनि या ज़िले इंतज़ामिया जूं ऑफिसूं हुजनि, उहा करप्शन जो गढ़ बणिजी वियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी इदारनि खां त नवाबशाह में थींदड़ खरबे रुपयनि जे करप्शन जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए अवाम खे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में असां इन एहतजाज दायरे खे वधाईंदासीं। कैमरामैन रफ़ाक़त आरे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ास के लिए सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।